अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि लाड़ ताल के ठटे मां मिली। बादशाह ऐं ग़ुलाम। हिकिड़ो बादशाह जंहिं वटि हिकिड़ो ग़ुलाम हो जो अक़ल ऐं इल्म में भड़ सम्झो वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह खे ख़्यालु थियो त हिन जो इम्तिहान वठिजे त केतिरे पाणीअ में आहे। तंहिं करे ग़ुलाम खे हुकुम कयईं त सफ़र जो सांभाउ कर। पोइ थोरो सादो सामान ऐं लश्कर साण करे ॿई सफ़र ते रवाना थिया। हलंदे हलंदे हिननि खे 7 ॾींहं गुज़री विया। तॾहिं बादशाह हिकिड़े हंधि मंज़िल हईं ऐं हुन ग़ुलाम खे हुकुम कयईं त अॼु जो अॼु मूंखे राणी ऐं बानी आणे ॾे, न त तुंहिंजूं अखियूं कढाए छॾींदुसि। बादशाह जो हुकुम ॿुधी ग़ुलाम ॾकी वियो, पर अकुल खां कमु वठी नौकरनि खे हुकुम ॾिनई त मिटी ऐं काठियूं आणे ॾियो। जॾहिं उहे शयूं अची वियूं तॾहिं हिन उन्हनि मां राणी ऐं बानीअ जा बोता ठाहे तयारु कया ऐं बादशाह खे अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत राणी बानीअ समेत हाज़िर आहे। बादशाह राति जो राणीअ सां सुम्ही निंड कई। जॾहिं सुबुह थियो तॾहिं बानीअ खे हुकुम ॾिनई त राणीअ खे तड़पाणी कराए। बानी हुकुम मूजिबि जहिड़ो राणीअ जे मथां पाणी विधो तहिड़ो उहो किरी पई ऐं मिटी ऐं काठियूं ज़ाहिर थी पियूं। थोरी देरि खां पोइ बादशाह राणीअ खे सॾु कयो, पर को बि जवाबु न ॿुधी अची ॾिसे त राणी ठही ई कान। उन ते बानीअ खां पुछियईं त राणी किथे आहे। बानीअ जवाबु ॾिनुसि त जींदा क़िबला मुंहिंजे मथां पाणी हारियो त ख़बर पएव त राणी किथे आहे। बादशाह पाणी खणी बानीअ जे मथां विधो त हूअ बि कख काठियूं थी किरी पई। उहा हालति ॾिसी बादशाह कावड़ में ॻाढ़ो थी वियो ऐं ग़ुलाम खे घुराए उन जूं अखियूं कढाए छॾियईं। अंधे थियण खां पोइ उहो ग़ुलाम हयातीअ जा ॾींहं ॾुखिया सुखिया मिड़े ई पियो गुज़ारींदो हो। उन ॾींहंनि में इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो मुल्क में हिकिड़ो सामूंडी घोड़ो काहे आयो ऐं सॼी इहा ख़ल्क़ में ट्राकोड़ो विझी ॾिनई। घोड़ो कंहिंजे बि क़ाबूअ में न पिए आयो। बादशाह घणेई हिला हलाया पर कुझु बि की न वियो। आख़िर बादशाह उन इहे नाबीन ग़ुलाम खे घुराए चयो त तूं घोड़ो झले ॾे। ग़ुलाम उन ते जवाबु ॾिनो त बादशाह सलामत आउं अखियुनि खां माज़ूर कीअं घोड़ो झले सघंदुसि। बादशाह चयसि त जेकॾहिं तो घोड़ो न झले ॾिनो त तोखे माराए छॾिबो। बादशाह जो हुकुम ॿुधी ग़ुलाम ॾाढो अची लाचार थियो। मजबूर थी बादशाह खे अर्ज़ु कयईं त जींदा क़िबला भला मूंखे ॿुधायो त घोड़ो कंहिं जाइ ते लहे बि थो या न। उन ते बादशाह जवाबु ॾिनुसि त हाओ घोड़ो हर जुमेरात फलाणे हंधि लहंदो आहे। तॾहिं ग़ुलाम चयो त मूंखे उन ई हंधि वठी हलो। बादशाह जो हुकुम थी वियो। नाबीन ग़ुलाम केतिरनि ई माण्हुनि सां गॾु उन ई हंधि वियो ऐं मैदान बाबति ख़बरचार वठी बादशाह खे सलाह ॾिनई त उन ई हंध ते हिकिड़ो तलाउ ठारायो वञे। हफ़्ते अंदरि ई तलाउ तयारु थी वियो। आख़िरकार जुमेरात बि अची वई। तॾहिं बादशाह उन ग़ुलाम ऐं ॿीअ ख़ल्क़ समेत अची तलाउ जे वेझो वेठो। थोरे वक़्त गुज़रण खां पोइ घोड़ो अची तलाउ में किरियो, पर अखि छिंभ में घोड़ो गुम थी वियो ऐं रुॻो काठियूं पिए तरियूं। माण्हुनि उहे काठियूं खणी अची बादशाह जे अॻियां रखियूं। उन्हनि काठियुनि में हिकु सोनू पतिरो लॻल हो जंहिं ते अहिड़ा लफ़्ज़ लिखियल हुआ जिन खे को बि पढ़ी न पिए सघियो। बादशाह ख़ुदि बि हैरान थियो, पर पोइ वरी बि ग़ुलाम खे चयईं त ॿुधाए त उन पत्रीअ ते छा लिखियलु आहे। ग़ुलाम का बि वाह न ॾिसी अर्ज़ु कयो त पतिरो मूंखे हथ में ॾियो। जॾहिं पतिरो हिन खे ॾिनो वियो तॾहिं उनखे ईअं ई हेठि मथे हेॾां होॾां हथु लाहे घणे ताईं सोचे वीचारे पोइ चयईं त हिन में लिखियलु आहे त जेको शख़्स हीउ घोड़ो रोकींदो ऐं मूं वटि ईंदो आउं उन सां शादी कंदुसि। बादशाह जो उहा ॻाल्हि ॿुधी सो ग़ुलाम खे चयईं त जल्दी ॿुधाए त उहो घोड़ो कीअं रोकबो ऐं उन जे शहज़ादीअ सां कीअं मिली सघिबो। ग़ुलाम जवाबु ॾिनो त बादशाह सलामत घोड़ो त कॾो को हिते हिन अव्हां जे तलाउ में झलिजी वियो आहे। हाणे अव्हां जे बादशाहीअ में हू कॾहिं बि को नुक़सानु कोन कंदो। बाक़ी रही शहज़ादी, सो जेकॾहिं को ग़ुराब तयारु थिए त उन में चढ़ी उन खे बि हली किथां हथु करे सघिबो। सामूंडी घोड़े वारे शहज़ादे ज़रूरु कंहिं दरिया सां समुंड जे किनारे सां रहियल हूंदी। उन ते बादशाही हुकुम थी वियो
ऐं हिकिड़ो वॾो ग़ौराब ठही तयारु थियो, जंहिंमें बादशाह लश्कर ऐं उन ग़ुलाम समेत चढ़ी सफ़र ते रवानो थियो। बादशाह खे हिन सफ़र में घणेई ॾींहं गुज़री विया, पर घोड़े या शहज़ादीअ जी का बि ख़बर कान पई। आख़िर हिकिड़े ॾींहुं बादशाह खे ग़ुलाम ॿुधायो त बादशाह सलामत शहज़ादी हिन ई शहर में आहे। बादशाह उहो ॿुधी ग़ौराब खे लंगर हणाइण जो हुकुम ॾिनो। जॾहिं ग़ौराब बीठो तॾहिं बादशाह वज़ीर अमीर साण करे शहज़ादीअ ॾांहुं रवानो थियो। उन जे विच में शहज़ादीअ खे ख़बर पहुती त कंहिं ॾूरां ऐं ॾेह जे ग़ौराब अची लंगर हयो आहे। सो वेस बदिलाए जहाज़ ते आई ऐं सॼी ख़बरचार वरिताईं। जॾहिं शहज़ादीअ खे सारी हक़ीक़त मालूम थी वई तॾहिं हुन ग़ुलाम खे पाण सां महिलात में वठी वेई। शहज़ादीअ वटि हिकु क़ीमती सुरमो हो, जंहिं मां सराई भरे अखियुनि में पाताईंसि त थोरीअ देरि खां पोइ हिन जे ॿिन्ही अखियुनि में नूर अची वियो। उन बाद शहज़ादीअ पीउ खे नियापो मोकिलियो त बाबा साईं, मूं पंहिंजो घोटु ॻोल्हे लधो आहे। पिणसि उन ते ॾाढो ख़ुशि थियो। पोइ हिननि ॿिन्हिनि ॾाढी धाम धूम सां शादी कई। बादशाह खे जॾहिं हाल मालूम थियो तॾहिं ॾाढो अची पसरियो। शहज़ादीअ वटि दांह खणी वियो, पर हिन खेसि ॾाढो शर्मायो ऐं चयाईंसि त हे बादशाह, तूं अखियुनि हूंदे बि अंधो हुएं। तोखे एतिरो बि अकुलु कोन आयो त 7 ॾींहंनि जे मुफ़ासिले ते अखि चिम में राणीअ बानी कीअं पहुची थियूं सघियो। वरी काठियुनि ऐं कखनि जे राणीअ ठहण ते ग़ुलाम जे अकुल ऐं हुनर ते आफ़रीन चवण बदिरां तोखे एॾी खार आई जो तूं पंहिंजे वफ़ादार ग़ुलाम जूं अखियूं कढाए छॾियूं। हाणे जंहिं रस्ते खां आयो आहीं उन ई रस्ते खां ई वापसि वञ। बादशाह शहज़ादीअ जो उहो जवाबु ॿुधी माठली करे पंहिंजे मुल्क ॾांहुं रवानो थी वियो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादीअ जो पीउ बि सॼी हुकूमत जो वाॻो पंहिंजे धीअ जे हवाले करे वञी इबादत करणु लॻो ऐं शहज़ादी पंहिंजे मुड़ुस सां हयाती जा बाक़ी ॾींहं सुख सांत में गुज़ारिया।